भलीकार संगत कीअं आहियो। उम्मीद तव्हां सभु ख़ुशबाश ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त हीउ ज़िलहज जो महीनो हले पियो ऐं चंद ॾींहं बाद दीन इस्लाम जो अहम रुकन हज अदा कयो वेंदो। हीउ फ़रीज़ो अदा करण लाइ हिन वक़्तु पूरी दुनिया में जा मुसलमान मके मुकरमा पहुतल आहिनि। दुनिया जी कुंड कुड़छ मां पहुतल ही हाजी सगोरा 9 ज़िलहज बरोज़ जुमे यानी 8 मई ते जेको सो दीन इस्लाम जो अहम रुकन हज अदा करण जे लाइ मके मुकरमा खां निकिरी जेके से मीना अरफात ऐं मुज़दलिफ़ा पहुचंदा, जंहिंखां पोइ हीअ मस्जिद निमरा में जिते हज जो ख़ुतबो अदा कयो वेंदो। जॾहिं त 10 ज़िलहज ते हिन साल अदा थींदड़ हज जूं चंद ख़ासि ॻाल्हियूं आहिनि जेके असां तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। उहे कहिड़ियूं ख़ासि ॻाल्हियूं आहिनि जेके हिन साल हज में शामिलु आहिनि, सो उन जे लाइ असांजी वीडियो खे मुकमल ॾिसंदा ऐं उमेद त अव्हांखे हीअ असांजी वीडियो ज़रूरु पसंदि ईंदी। पहिरीं अहम ॻाल्हि हिन जी इहा आहे त हीअ जेको हिन साल हज अदा कयो पियो वञे उहो जुमे जे बाबरकत ॾिहाड़े ते हज अदा कयो पियो वञे। यानी जेको हज जो जेको रुकन जो जेको अहम रुकन आहे, जेको हिनखे ख़ुतबा हज चवंदा आहिनि, उहो जुमे जे ॾींहुं अदा कयो वेंदो। जेको जुमे जे ॾींहुं जेको हज अदा कयो वेंदो आहे उनखे हज अकबर चयो वेंदो आहे, जंहिंजी फ़ज़ीलत ऐं बरकत आम हजनि खां 7 दफ़ा वधीक हूंदी आहे। इन करे जेके हिन साल हज में शिरकत कंदड़ मुसलमान आहिनि उहे इंतिहाई ख़ुशि नसीब आहिनि जो उनखे अहिड़ो भलारो ऐं बाबरकत ॾिहाड़ो नसीबु थियो आहे, हज अकबर नसीबु थियो आहे। ऐं उमेद त असां सभिनी मुसलमाननि खे बि अल्लाह पाक पंहिंजी रहमत ऐं फ़ज़ीलत सां असांखे बि इहा फ़ज़ीलत ऐं बरकत नसीबु फ़रमाईंदो। आमीन सुम्मा आमीन। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन साल जेको हज अदा कयो पियो वञे उहो ख़बर आहे त पहिरियां 2 साल किरोना वबा जे करे, जेको आलमी वबा आहे किरोना जी, उन करे ॿियूं जिथे पाबंदियूं हुयूं माण्हुनि जे ॿाहिरि निकिरण ते, उन करे हज में शिरकत करण ते पाबंदी हुई। सन 2020 ऐं 22 जे आम मुसलमाननि जे हज ते शिरकत करण ते पाबंदी हुई। उन करे साल 2020 ऐं 21 में सिर्फ़ु सऊदी अरब में मुक़ीम ग़ैर मुल्कियनि ऐं शहरनि खे मां सिर्फ़ु चंद माण्हुनि खे ऐं ख़ासि जेको सो परमिशन ॾिनी वई हुई ऐं ख़ासि शराइत सां परमिशन ॾिनी वई हुई। सिर्फ़ु चंद माण्हुनि ई हज अदा कयो वियो हो, कंहिं बि आम मुसलमान खे ॿाहिरि खे इजाज़त न हुई हज करण जी। सो हिन साल उहे पाबंदियूं ख़तमु करे तमामु दुनिया जे मुसलमाननि खे हज में शिरकत करण जी इजाज़त ॾिनी वई आहे। ऐं जेका साल ख़ासि ॻाल्हि आहे जेको हिन साल ख़ुतबो आहे हज में आहे उहा इहा आहे, हज चवंदा आहिनि जेका अरबी खां अलावा दुनिया जे इहा आहे त हिन साल करे सिधो ख़ुतबो अदा कयो वेंदो आहे जंहिंखे हाजी सभा हज चवंदा आहिनि। जेको हज जे रुकन जो अहम रुकन आहे उहो अरबी समेत 14 ॿोलियुनि में जेको सो उहो ॿुधायो वेंदो, 14 ॿोलियुनि में अरबी समेत। उनजो मक़सदु इहो आहे त हज में शिरकत कंदड़ तमामु दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जेके मुसलमान अचनि था उहे उनखे बराह रास्त सम्झी सघनि। अॻु में जेको सो सिर्फ़ु अरबी ज़ुबान में ख़ुतबो ॿुधायो वेंदो हो। इन ॻाल्हि जो जेको सो ऐलान हरमैन इंतिज़ामिया कमेटी जो जेको सरबराह आहे डॉक्टर अब्दुल रहमान सुदैस, जेको साबिक़ जेको सो इमाम काबा हुयो, उन ऐलान कयो आहे। उन इहो ऐलान कयो त जदीद औज़ारनि जे वसीले जेको सो हीउ ख़ुतबो जेको आहे सो बराह रास्त अरबी सां गॾु दुनिया जे 13 ॿियनि मुल्कनि में पिणु नशर कयो वेंदो। दोस्तो अरबी खां अलावा जेके ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि में अंग्रेज़ी इंग्लिश ॿोली आहे, ऐं ॿिए नंबर ते फ्रेंच फ्रांसीसी ॿोली आहे, 3 नंबर ते उर्दू ॿोली आहे, चौथे नंबर ते फ़ारसी ॿोली आहे, 5 नंबर ते रूसी रशियन ॿोली आहे, 6 नंबर ते चाइनीज़ चीनी ॿोली आहे, 7 नंबर ते बांग्लादेशी बंगाली ॿोली आहे, ऐं जेको सो 8 नंबर ते तुर्की ॿोली आहे, 9 नंबर ते मलावी ॿोली आहे जेको इंडोनेशिया मलेशिया में ॻाल्हाई वञे थी। उन सां गॾु हिंदी ॿोली आहे, तामिल ॿोली आहे, उन खां अलावा स्पेनिश ॿोली आहे, ऐं उन खां अलावा जेका सवाहिली ॿोली आहे जेका ओभर अफ्रीका जे किनारे ते ॻाल्हाई वञे थी, जेका कीनिया वग़ैरह में ॻाल्हाई वञे थी। उमेद आहे त तव्हांखे हीअ जेका असां ॼाण आहे मालूमात आहे ज़रूरु पसंदि आई हूंदी। उन करे दोस्त